कुदा कम करे टिको बढ़जी वने। किए तो पपो मुश्किल रब चंगी कंदो। ज़ैन पुट ॾिसण में नथो अचे। सजाद के छॾाइण वियो आहे। इम्तिहान ॾिनई? चए पियो सुभाणे वेंदुसि हैदराबाद ज़बानी इम्तिहान ॾियण लाइ। शल सोभारो थिए। बस भेण मुटी अचे त संदसि शादी जो सायो कजे। मां बि हाणे क़बर जे कंधीअ ते वेठो आहियां। अल्लाह न करे अदा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करी। भेण मरण में कहिड़ो महीनो आहे। अची पहर पूरा थिया आहिनि। घटि में घटि उमेद त ॾिसी वठां। हा दा मूंखे बि राबेल जी ॻणती वराए छॾियो आहे। सोचां थी इहो ॿार लहे त चङो। भेण तूं ॻणती न कर। इम्तिहान ॾेई मोटी अचे त तिथ बद बि। हा दा हा। ये घुरे छा पुलिसी तुंहिंजे नेणनि खे चाहे मुझे नेण में चमक चमक। हाँ वह चमक जेका सावणीअ में गाज ते खिवंदड़ खिवण में भी न हूंदी आहे। मजाक चलो। हकीकत के मजाक चवण बज़ाते खुद मजाक आहे राबे। तुझे ये ॻाल्हि भय नथी पवंदी। मूंखे त रास अचनि थियूं। कीअं? खन पल जे लाइ पुरसुकून थी वेंदो आहियां। तुंहिंजे नेणनि जी गहराईअ में गुम थी। ॿियूं के ॻाल्हियूं कर। ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कर? ज़माने जूं ज़िंदगी जूं। ज़िंदगी जूं त ॻाल्हियूं कयां थो। ज़िंदगी मोहब्बत जो हिकु ख़ूबसूरत तस्वुर आहे राबे। ज़िंदगी जा ॿिया बि तस्वुर आहिनि ज़ैन। ॿियनि में ख़फ़गी आहे ऐं मोहब्बत उन खां निजात लाइ हिकु महफ़ूज़ पनाहगाह आहे। लेकिन इन पनाहगाह जी दीवारनि अंदरि फ़रेब जा पड़ला बि गुलियल आहिनि। पड़ला ऐं पड़ाडा मज़बूत दीवारुनि सां टकराइजी ख़ामोश थी वेंदा आहिनि। मामा जी तबीयत कीअं आहे? दवा हलेसि पई। संजीदा थी वई। का ग़लति ॻाल्हि थी वई? न नाराज़ थी वई शायद। तोखां राबे तुंहिंजी मौजूदगी मूंखे पंहिंजे हुजण जो एहसासु ॾियारींदी आहे। लहजे जी तब्दीली में तो यही महसूस किया। चल तुंहिंजी मोहब्बत जा इंडलठी रंग मुंहिंजे जज़्बनि खे रंगीन बनाए छॾींदा। वरी बि मामा जे बारे में लवाए बि। बाबा खे पिपड़नि जो कैंसर बि आहे त संदसि मर्कज़ी रगुनि जो सिरिश्तो कमज़ोर थियल आहे जंहिं करे घुमी फिरी नथो सघे। तो कीअं ॼातो? डॉक्टरनि जी रिपोर्ट ईअं थी चवे। थोड़ो लेटी थोड़ो लेटी। मुथाजी शल दुश्मन भी न ॾिसे। तोखे ईअं चवण न चुकाए ज़ैन पुट त तूं त घोर पियो वेंदो आहे। मूं बि सॼी ॼमार तोसां ॾोरियो आहे। पतो न आहे दम कंहिं महिल निबरे।
केर केस ताईं सहारो ॾींदो सिर जी बला सिर सां। ज़ैनबी तूं ठीक थी वेंदी, खुदा कंदो तो तूं सुतत ठीक थी वेंदी। केर सुतत ठीक थी वेंदो मां? अड़े अब्बा पणे ॿियो केर? बिल्कुल नव बनो थी वेंदो बाबा। ज़ैनब पुट सजोला का वहाँ बोली। अम्मा सूबेदार साहब कोन हो। अड़े अब्बा सूबेदार के ॻोल्हे छा कंदे? अम्मा हू मूंसां गॾु पढ़ियो आहे, मुंहिंजो दोस्त बि रहियो आहे। ॾिसां त हू छा थो चवे। तूं दिलि जाए कर, सजाद अची वेंदो। मां इम्तिहान ॾेई मोटी अची सॼो बंदोबस्तु करे वठंदुसि। कॾहिं मोटंदे पुट? बसि इम्तिहान ॾेई मोटंदुसि, सुबुह सवेर हली वेंदुसि। चङो पुट। कोहिनूर जी कुंदन चूरो चाह हैं। मेरी जल्द इतनी बेरौनक और मुरझाई हुई क्यों लगती है? यकीनन आप गैर मेयारी क्रीम्स और मेकअप इस्तेमाल करती हैं। आपकी जिल्द को जरूरत है पॉन्ड्स वैनिशिंग क्रीम की। इसका ऑयल फ्री बेस जिल्द पे चिकनी सतह नहीं जमने देता, जो इसे सांस लेने से रोकती है। चिकनाहट से पाक हल्की फुल्की पॉन्ड्स वैनिशिंग क्रीम के बाकायदा इस्तेमाल से जिल्द की कुदरती ताजगी लौट आती है। कुदरत के बाद जिल्द की बेहतरीन महाफिज पॉन्ड्स वैनिशिंग क्रीम। ये काफी ऐं ही आवाज। वाह, चाय मेहमान नवाजी ऐं रेड रोज चाहे तो गॾु गॾु हलन थियूं। नंबर 1 क्वालिटी ब्रुक बॉन्ड रेड रोज चूरो चाह। सुभाणे वञी पियो? हाँ न वञा। रोकियाई त कान थी। तुंहिंजे पुछण जो अंदाज़ अहिड़ो लॻो। कीअं लॻो मुंहिंजो अंदाज़? पाण खां पुछ। छा पुछां? त वञा या न? मां आम छोकिरी त न आहियां जो चवां छो तो वञी न वञ। वञे तो त कॾहिं मोटंदे? यानी तो ते को बि असर न थींदो? न। छो? पक्का थम। कहिड़ी? जरूर मोटंदे। पक शक में भी तब्दील थी सके थी। भरोसो वॾी ॻाल्हि आहे ज़ैन। त मां बि कंहिं ड्रामे जे किरदार जीअं डायलॉग खणा। डायलॉग? हाँ त तोखां जुदा थी कुलसुम खां ॿाहिरि कुरड़े जीअं लुछंदुसि राबेल। हिकु त ज़रूरत ई पेश कान हूंदी, ॿियो त ड्रामे ऐं हक़ीक़त में फ़र्क़ु बि कहिड़ो आहे? फ़र्क़ु आहे। इहा ई त ट्रेजेडी आहे जो ड्रामे खे सिर्फ़ ड्रामो ई सम्झंदा आहियो। छा सम्झोसि? ड्रामो हक़ीक़तनि जो हू बहू अक्स हूंदो। मां बि हू बहू ॾिसां पियो। छा? हक़ीक़तुनि जा अक्स, बल्कि हक़ीक़ी रंग ऐं रूप जेके मुंहिंजे आॾो विखरियल आहिनि। किथे आहिनि? तोखे नज़र न ईंदा। छा मतलब? मतलब इहो त रंग वेचारा रंगीनी त फैलाईंदा आहिनि, पर खेनि रंगीनी नज़र न ईंदी आहे। समझियमि कोन। तूं न सम्झंदी, अबोझ जो आहीं। सच? राबेल, तो इंटरलेट ॾिठी आहे? हाँ। उन जा समूरा रंग बि छो न, सतरंगी हूंदी आहे। हूंदा न सुंदर ऐं वणंदड़। बिल्कुलु इंतहाई मनमोहंदड़। मगर इंटरलेट वेचारी खे इहा सुधी न आहे हूंदी। हींअर इंटरलेट किथां आहे जो हुन जा रंग ऐं रूप तो पसी? चयमि न, तोखे नज़र न ईंदा, लेकिन आऊं त पसां पियो। उज में न ॻाल्हायो।
मूंसां अक्स ऐं रूप जो ॻाल्हाइनि था। कंहिंजा अक्स ऐं रूप? तुंहिंजे इंडलठ चेहरे जा रंग ऐं रूप। थाना बिगाड़ण लाइ न इस्लाह कान हूंदा आहिनि। जी साईं। छो भटकी वियो? बेखबरी में। कॾहिं समक ईंदई? समक आई अथम साईं। जो कुछ करे हैं उनजी तलाफी कीअं थींदी? साईं मूं कुछ भी ना कयो। तो मस्जिद जे कख के पुलिस कीअं पकड़ियो? शक जी बुनियाद ते। शक वञी तो न पैस। संगत जो सेकायो सड़ी पियुस। त पोइ अहिड़ी संगत छो रखी? समक न आहे साईं। तोखे समझण वारो को भी न हो? काफी हो। पर मां अंध जे घोड़े ते सवार हुअसि। तालीम छा अथई? साईं बीएससी आहियां। रोजगार का नौकरी वगैरह? बेरोजगार आहियां साईं। तॾहिं त बदज़न थी राह भुलिजी वियसि। अजीब मज़ाक आहे। रोजगार न मिलण जो मफ़हूम भटकी कंडन जी राह ते रमण त कोन्हे। चयमि न भटकी वियसि। ॿीहर फट न खोलियो। नौजवान आहीं। ओबाज सोबत अञा भी ज़लील ऐं ख्वार कंदई। ज़ैन भाव थी? हाँ। खर्च नथो ॾे? पूरो सारो। हू भी मास्टर आहे। मथो त न फाड़े? मास्टर न साईं लेक्चरर आहे। तॾहिं बि मास्टर ही चइबो। सवड़ आर पैरा ड्रिगेड। जी साईं। जे वधीक पैरा ड्रिगेणी ने त ज़िल तुंहिंजी सर्दी सटे विझंदे। सट जी त पियो आहियां। अञा भी वधीक सट पे। न खुद तबाह थी न माइटनि लाइ डोल थी। ज़ैनबी दवा पी त तबीयत में कुछ फर्क अचे। हिम्मत कर। दवा पी त कुछ तबीयत में फेरो अची वेंदो। ज़ैन पुट अचे त चवांसि त तोखे कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे। दवा मूंसां जी हलंदी त तबीयत में फेरो अची वेंदो। अञा कहिड़ी मूं सिर जी हलंदी? ज़ैन पुट हर महीने त जाम शोरे वठी वेंदो आहे। जाम शोरे खां कराची में सुठा डॉक्टर ऐं अस्पतालूं बि आहिनि। मूंखे चाहे लंडन भी वठी वञे। तॾहिं भी बीमारी कोन छॾींदी बख़्तावर। दिल न लाइ ज़ैनबी। दुनिया उम्मीदनि जे आधार ते कायम आहे। मां भी त उम्मीदुनि जे सहारे पियो जियां। सोमणी थी वई आहे। ज़ैन पुट अञा न पुॻो आहे। अञा वक़्तु आहे, अची वेंदो। भाया तो ज़ैन पुट अची वियो। ॾिसांसि थी।
केरा माया अची वई जी अम्मा। अम्मा अॼु तव्हां दरवाज़ो सवेरे बंदि कयो आहे। पुट तो देर कई त सम्झनि तूं कोन ईंदे, पर तुंहिंजे इम्तिहान जो छा थियो? इम्तिहान थी वियो अम्मा। कीअं थियो? फर्स्ट क्लास। जे इंसाफ़ थिए त पास समझ। पुट पोरियो परवरदिगार साहब कंदई। अम्मा अॼु उलझी छो आई? छा पई सोची? बस तुझे बारे में परेशान आया। मुझे बारे में? हाँ, तू पंहिंजो घर वसाई तो उलझन ले। असां वञी छो आहे अम्मा? कीअं पुट? छोकिरी वॾी थिए थी त मां पीउ कक कोन थींदा आहिनि चरी, फिक्र में घिरजी वेंदा आहिनि। फरसूदा रवायत आहे अम्मा, फिक्र कहिड़ो? तूं हिन ॻाल्हि खे नथी ॼाणी। ॼाणा थी अम्मा, बस सदियुनि खां रवायत दोहराइबी अचे। धीअ, पकल ॿेर खे त हर को भितर हणंदो न। पकल ॿेर? मां ॿेर आहियां। हाँ, हिन ॻाल्हि खे ॼाणा थी। आउं कुझु नथी ॼाणा। ॿाहिरि जो थियसि कमाल आहे अम्मा। कक थी वई त खणी ॿुधाए। ज़ैन अचे त ॻाल्हि चोरियांसि, पोइ ॾिसां सां ॿिन्ही मां केरु थो कक थिए। बस कर अम्मा, पढ़ियो पाण न पुॼे, मारिया कुता बि। कोहिनूर जी कुंदन चूरो चांहि। कीअं रही दावत? वाह जो मज़ो आयो। छा न खुशबू हुई मेज़बान, केॾो न सुरूर ॾिनो मेज़बान, केॾी न कड़क हुई मेज़बान। ही वठो, हाज़िर आहे तव्हांजी मेज़बान। ज़ैनब, आउं हींअर मजबूर आहियां। सजाद जो चालान थी चुको आहे। हिकु घर त ॾाइण बि टारींदी आहे, तोखां इहो बि न पुॻो यार। सॉरी यार। 20 ॾींहं तुंहिंजी ऑफिस जा चक्कर काटींदे। मुंहिंजूं अखियूं थधियूं, मगर कानून हिकु अलॻि शइ आहे ज़ैनब। मनसब माण्हू जा रवैया ई तब्दील करे छॾींदो आहे। महिना न ॾे यार, मां साॻियो ई आहियां तुंहिंजो क्लासमेट। मां कीअं यकीन करियां? बिलीव मी ज़ैन, फॉर गॉड सेक। संदसि दोस्तनि हुनजे मुलविस हुजण जूं शायदियूं भरियूं आहिनि। शायदियूं हथु करणु को मसइलो न आहे। तूं जज़्बात जे वहके में अची लुड़ी पियो चवीं। हक़ीक़तुनि खे जज़्बात जो रंग ॾियणु अजीब थो लॻे। उज़ुर जो खपे। 100 ॻाल्हि, हिकु ॻाल्हि। ज़ैनब तीर कमान मां निकिरी चुको आहे। हाणे सिर्फ़ु ज़मानत ई सहारो अथई बस। घणा ॾींहं थी विया आहिनि वकीलनि पोयां ढोड़ंदे, अञा ज़मानत न थी। सुभाणे ज़मानत थी वेंदसि अम्मा। पुट, महीनो थी वियो आहे सुभाणे खे। कॾहिं खुटंदी इहा सुभाणे? हाणे त मुंहिंजो हाथ थो खाए पुट। अम्मा वसार कोशिश कयां पियो। वकील सुभाणे जी ख़ातिरी ॾिनी आहे, सब्र त करिणो आहे। पुट, हाणे मूंखां सब्र नथो थिए। अम्मा, मुंहिंजे भटनि जे मथां लूणु लॻो। बुरनि कमनि जो अंजाम बुरो। पाण पियो लोड़े त असीं बि परेशानियुनि जे खाणे में पिया पीड़जूं। सही, पर खे छॾ, तूं वञी सुम्ही रह। वकील सुभाणे जी ख़ातिरी ॾिनी आहे। पुट, तूं छो तो नाराज़ थी? अम्मा, नाराज़ नथो थियां। जिते हेतिरो इंतज़ारु कयो अथई, उते अॼोकी राति खणी हां ते पथर रख।
हाथ ते पत्थर रखी रखी हाणे हाथ तो छॾे पुट। तू आराम कर, सुभाणे जरूर वठी ईंदुसांस। ज़ैनबी उठी दवा दो। दवा पीती थी, थोड़ी देर में आराम अची वेंदी। हाणे त दवा भी साड़े थी। बाबा सज्जादे के छड़ाए मां तव्हांखे ॿिए ॾींहुं कराची वठी हले। पुट तुम सब कुछ कयो पर बीमारी बेपीरी आहे। बाबा हर बीमारी जो इलाज मुमकिन है। सही पियो चवे, तू अजायो उल्को न कर। हाँ बाबा तव्हां दिल न लाए। सजाद क्या जो करा पुट। हाँ बाबा थी वेंदो, तव्हां हाणे आराम करियो। सिज जो भरण सां मां वकील ॾांहुं हलियो वेंदुसि, पोइ कोर्ट मां ज़मानतनामो हासिल करे खेसि छॾाए ईंदुसि। हाँ हाँ तू ॾिस न दिल जाए कर, डॉक्टर तोखे आराम लाइ चयो आहे। ही लेटर खणी वञो ऐं पंहिंजे भाउ खे आज़ादु करायो। थैंक यू वकील साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। मेंशन नॉट। तव्हांजे वालिद साहब जो नालो अली मुराद आहे न? हाँ छो का ख़ासि ॻाल्हि आहे? अव्हांखे मुबारक हुजनि। मुबारकूं तव्हांखे हुजनि वकील साहब, जो दिली तरह कोशिश करे मुंहिंजे भाउ जी ज़मानत कराई अथव। मुबारकूं इन ॻाल्हि जूं न आहिनि त छा जूं आहिनि? ही पढ़ो, तव्हां CSS जे इम्तिहान में पहिरें नंबर ते पास थिया आहियो। शुक्र मुंहिंजा ख़ुदा। वेरी गुड। अव्हां जूं महिनतूं सभु साफ़ कयूं। असांजो हर नौजवान तव्हां जीअं महिनत जो पलांत पकड़े त फरारियत खां बची वञे। ज़ैनबी अखियूं खोल दवा पी त फरक अचे। ज़ैनबी सजा अची वेंदो सजा। तू दवा त पी, उठ दवा पी। साईं पंहिंजो हिकिड़ी ख़बर ॿुधी अथव? कहिड़ी? साईं पाण वटि कोन्हे तो लाकब में जवाबदार सजाद। हाँ हाँ साईं कोरठ मां ज़ामिन थी वियो अथसि। हाँ त पोइ तोखे कहिड़ो एतिराज़? साईं एतिराज़ कोन्हे, पर ॻाल्हि थी कजे त कंजूस ॿिया बि साईं मूं घणेई ॾिठा, पर हिननि जो त कुण बीगो लॻो। जेसीं ते मूं वटि हुआ तेसीं हिकिड़ी पाई बि ख़र्च कान कई आहे। पोइ साईं कोरठ मां ज़ामिन कीअं थियो? जमादार जबल ख़ान ये कानूनी ॻाल्हियूं न तुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि। तू रुगो पंहिंजी नियत साफ़ रख। सजादा तो जब पी असांखे अकेलो छॾे वियो। बाबा
पल तो पसिया बाबा मैंने तो पुट सोनो तो पसिया बाबा बाबा मुझे मथे से बड़े